एकता जूं जेके तक़रीबूं आहिनि उहे पूरी सिंध जी कराची में भी जारी आहिनि। उन सिलसिले में जेका अक्सा किंजर पारां जेका सीयू खां रैली कढी वई आहे उनमें वॾे तइदाद में औरतूं मर्द ऐं ॿार मासूम ॿारड़ा शरीक आहिनि। हिन वक़्तु रैली जेका आहे उहा अक्सा किंजर ऐं तारा जेका हेवी बाइकर आहे उनजी अॻुवाणी में उहा रैली हींअर निकिरी चुकी आहे। उनमें वॾे तइदाद में जेके माण्हू आहिनि सिंधी सकाफ़ती अजरक ऐं टोपी पर शरीक आहिनि। हीअ रैली जेका आहे सीयू खां थींदी दोदरिया खां थींदी वापसि जेको आहे सीयू ते स्टाफ थींदी। उन सिलसिले में जेके इंतज़ाम कया आहिनि अचो त उन्हनि सां ॻाल्हायूं था त उन्हनि उन रैली जे हिसाब सां कहिड़ियूं जेके आहिनि उहे तयारियूं कयूं आहिनि। जी सभिनीनि खां पहिरियों त सभिनीनि खे क़ौमी ईद जूं खोड़ सारी मुबारकूं। जिते बि परॾींहं में रहनि था सिंधी असांखे ॾिसनि था उन्हनि खे मां इहो चवंदमि त तव्हांखे पंहिंजे कल्चर जी खोड़ सारी मुबारकूं हुजनि। जिते बि हुजो पंहिंजी सकाफ़त खे न विसारियो ऐं पंहिंजो जेको आहे सकाफ़त खे उजागर असां ई रखंदासीं त असांजी ईंदड़ जनरेशन यादि रखंदी हिनखे। ऐं बसि मुंहिंजो इहो ई मैसेज आहे त पंहिंजे पाण खे पंहिंजी सकाफ़त खे हमेशह सुञाणियो। बसि असांजी जेके बि दोस्तूं आहिनि लाज़मी न आहे उहे सभु सिंधी हुजनि। सिंध में रहंदड़ जेके बि माण्हू आहिनि सभु सिंधी आहिनि, सिंध सां प्यार करनि था, सिंधी कल्चर खे प्यार करनि था त उहे सभु हिन जो हिसो थींदा आहिनि। ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे त सिंध जी जेका औरत आहे उहा मतिलबु पंहिंजे कल्चर खे प्रमोट करण में सभिनि खां अॻियां आहे। इहो असां जेके सिंधी आहियूं उन्हनि जे लाइ कंहिं हिकिड़ी ईद खां घटि न आहे। सम्झे अॼु पूरी दुनिया में जिते बि पंहिंजा सिंधी आबाद आहिनि उहे तमामु घणा ख़ुशि ऐं पुरजोश सां जेको इहो ॾींहुं मल्हाए रहिया आहिनि ऐं अञा ई पूरो हफ़्तो हलंदो। सो बसि मुंहिंजी सभिनि खे सिंधी ॾियारे जी मुबारकबाद। जिते बि हुजो ख़ुशि हुजो, पाण में ॿधीअ सां रहो, ॿधी में ताक़त आहे। मां इहो चवंदमि त फर्स्ट मूंखे प्राउड आहे त मां सिंधी आहियां अल्हम्दुलिल्लाह। ऐं सिंध सकाफ़त सेलिब्रेट करणु इलाही ज़रूरी आहे सभिनि लाइ। त मां ईअं सेलिब्रेट कई आहे त मां पंहिंजी हैवी बाइक ते छोकिरियुनि ऐं छोकिरनि सां गॾु रैली ऑर्गेनाइज़ कई। ऐं तव्हां ॾिसो था त बाइक जो जेका रैली आहे इहो इलाही मुश्किल ऐं ॾुखी हूंदी आहे हुननि खे क़ाबू करणु, पर अल्हम्दुलिल्लाह मैंने ये किया। और सकाफ़ती डे तो हर दिन को मनाना चाहिए। सिंध हो, बलूचिस्तान हो, सरहद हो, हम सब पाकिस्तानी हैं और हमें सारे सकाफ़ती दिनों को मनाना चाहिए। इन छोटी छोटी खुशियों को इकट्ठा करके सेलिब्रेट करना बहुत ज़रूरी है। यही एक अपॉर्चुनिटी है जो हमें मिलती है कि जिसमें हम सारे लोग बाहर निकल आएँ, मिलजुल के काम करें और एक दूसरे के साथ इंटरमिंगल हो। एक बात ये, और दूसरी बात ये कि मुझे सबसे ज़्यादा खुशी है कि तारा जैसी बच्ची ने हैवी बाइक राइड करके लोगों को ये बता दिया कि हम किसी से कम नहीं है। असां चवंदा असांजे लाइ ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे। असां तमामु घणा ख़ुशि आहियूं छो त हीअ असांजे लाइ ईअं चऊं त ईद आहे जी जी ख़ासि तयारी कंदा आहियूं। असां कहिड़ियूं तयारियूं कयूं? पटको वठंदा आहियूं, कपिड़नि जी ड्रेसियूं वठंदा आहियूं, हुन सां गॾु अजरक वठंदा आहियूं। काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि जेके असांजे ज़रूरत में अचनि थियूं, जेके सिंध एकता डे जे हवाले सां जेके असांखे ज़रूरत में पवंदियूं। बिल्कुलु हे बि असांजे लाइ ईद वांगुरु ई आहे, अञा ईद खां मथे ई हूंदो, घटि न ईद खां। असां ईअं कंदा आहियूं हिकिड़ो ड्रेस कोड हूंदो आहे असांजो, सभु जेके पाईंदा आहियूं हिक ई जहिड़ा कपिड़ा उहो डिसाइड कंदा आहियूं। असांजा ग्रुप ठहियल आहिनि हुन में, पोइ असां टाइम रखंदा आहियूं। ऐं 3 ते हुन करंदी आहे रैली जेकी सभिनि जी, हे टिकटाकरनि वारी रैली हिकिड़ो ॾींहुं असां पहिरियों कढी करे बसि मतां इन जे करे न त असां 3 ते ई कढूं, पर 3 ते वधीक रश थी वेंदी, इन जे हिसाब सां असांजी रैली हिकु ॾींहुं अॻे थींदी आहे। ज़रूरी न आहे कि सिंध जी सकाफ़त अजरक ऐं टोपी हुजे। सिंध जी सकाफ़त असांजे सिंध में असांखे इहो सेखारियो वियो आहे कि सिंध जी सकाफ़त इहो आहे मिठ मोहबत प्यार अमन भाईचारो सभु हिकु थी हलंदासीं। जिए सिंध जिए लतीफ़। अक्सा किंजर जी जेके अॻुवाणी में जेका रैली आहे उहा हींअर इख़्तिताम पज़ीर थी चुकी आहे। उनमें वॾे तइदाद में जेके आहिनि औरतूं मर्द ऐं मासूम जेके ॿार आहिनि उहे शरीक हुआ। ही कलाक टावर खां रैली जेको आहे राउंड हणी करे हींअर वापसि निशाने पाकिस्तान ते इख़्तिताम पज़ीर थी चुकी आहे, जंहिंमें वॾे तइदाद में माण्हू जेके आहिनि उहे सिंधी अजरक टोपी अजरक पहिरें शरीक आहिनि। ॿियूं टिकटाकर आहिनि, उन्हनि जी अॻुवाणी में हीअ रैली जेका आहे कढी वई, जेका मुख़्तलिफ़ रूटनि खां थींदी हींअर पंहिंजे इख़्तिताम ते जेका आहे उहा इख़्तिताम पज़ीर थी चुकी आहे। कैमरामैन इरफान सांगे सां गॾु नज़ीर मेमन, टाइम न्यूज़, कराची।